कृष्ण कन्हैया लाल की जय। जय बांके बिहारी कृष्ण मुरारी, बंसी बजैया रास रचैया, गोवर्धन गिरधारी गिरधारी बलिहारी, तो पे जाऊं मैं वारी, तोई मुंहिंजी नैया तारी, तोई मुंहिंजी नैया सवारी। अध्याय 16। देव सिर संपद विभाग योग, यानी कि ईश्वर ऐं राक्षसी गुणन रूपी गुणन जो विरांगो। श्री कृष्ण भगवान चवण लॻो त हे अर्जुन, हिकिड़नि माण्हुनि जा सुभाउ देवताउनि जहिड़ा आहिनि, हिकिड़नि जा दैतनि जहिड़ा आहिनि। हाणे पहिरियां ई जिन जा देवताउनि जहिड़ा सुभाउ आहिनि सो ॿुध, उनखे कंहिंजो बि डर कान्हे। अंतःकरण शुद्ध अथनि, मुंहिंजे ॼाणण जो ज्ञान, श्रद्धा, सारो दान करणु, इंद्रियुनि खे जीतणु, यज्ञ करणु, मुंहिंजी महिमा जा वेदन में आहे। ॻाइणु, ॿुधणु, पढ़णु, कीर्तन करणु, विषय पद चवणु, तपस्या करणु, दया करणु, कंहिंखे ॾुख न ॾियणु, निर्मल दिल थियणु, सच ॻाल्हाइणु, कूड़ न ॻाल्हाइणु, कंहिं ते क्रोध न करणु, शरीर जे निर्माण लाइ थोरो भोजन करणु, उनजो नालो त्याग आहे। सदाईं संतनि जे संग में रहणु, कंहिंजी निंदा न करणु, जेतिरो पुॼे ओतिरो सभ खे सुख ॾियणु, लोभ न करणु, पाप खां परे रहणु, मन ऐं इंद्रियुनि खे निश्चल रखणु, ज्ञानवान परख जो अभिमान न करणु, सभ खे नमस्कार करणु, सभ जी शेवा ऐं टहल करणु, खिमिया रखणु, जे कोई ॾुख ॾिए उहो सहणु, धीरज धारे परमेश्वर जे शरण में अचणु, परमेश्वर जे कीअं ते राज़ी रहणु, देह खे पवित्र पाणीअ सां पवित्र करणु, हर वक़्तु मुंहिंजो नालो वठण सां शुद्ध करणु, कंहिंसां दगा न करणु, कंहिंजी महिमा न करे, कंहिंजो गुरु ग्रस्त बणिजी न विहे। हे अर्जुन, अहिड़ा लक्षण जिन माण्हुनि में आहिनि से देवताऊं आहिनि। हाणे दैतनि जा लक्षण ॿुध। पहिरियों ई पाखंडी माने मन में बुरा ख्याल रखे, लोकनि खां पंहिंजी महिमा कराए, उहो पाखंडी आहे। हाणे पाखंडी अनंत जा लक्षण ॿुध। जो संसार खे छॾे मुंहिंजी शरण में आयो आहे, मुंहिंजी शरण में अची वरी ॿियनि ॻाल्हियुनि जो ख्यालु करे, भाई त मूं जहिड़ो ॿियो कान्हे, क्रोध करे, सख़्तु ॻाल्हाए, अत्यंत पाखंडी आहे। उन्हनि ॿिन्ही जी उत्पत्ति अज्ञानी आहे। उन्हनि ॿिन्ही जो फल ॿुध। जिन माण्हुनि में देवताउनि जा सुभाउ आहिनि उहे संसार खां मुक्त थियनि था। जिन में दैतनि जा सुभाउ आहिनि से संसार में ॼमन ऐं मरण जे बंधन में पवनि था। जॾहिं अर्जुन इहा ॻाल्हि श्री कृष्ण भगवान जे मुख मां ॿुधी, तॾहिं पंहिंजे मन में वीचार करणु लॻो त मूं में देवताउनि जा सुभाउ आहिनि या दैतनि जा। तॾहिं श्री कृष्ण भगवान उन जो वीचार ॾिसी चवण लॻो त हे अर्जुन, तूं पंहिंजे मन में को वीचार न कर, तूं देवताउनि जे सुभाउ में ॼाओ आहीं। ॼमण महिल ई तो में देवताउनि जा सुभाउ अची पिया हुआ। हे अर्जुन, देवताउनि जा सुभाउ चङी रीति ॿुधायमि, दैतनि जा थोरे में चयमि, कुझु ॿिया बि ॿुध। हे अर्जुन, जिन में देवताउनि जा सुभाउ आहिनि उहे न गृहस्थी में सुखी, न अत्यंत न्यारो थी विहण में सुखी आहिनि। उत्पत्ति थियण जी जिन खे ख़बर ई न आहे त कीअं उत्पत्ति थियो आहे, न कि पवित्रता खे था ॼाणनि त कीअं सनानु करे पवित्र थीबो आहे, ऐं मां जो सत स्वरूप आहियां तंहिंखे नथा ॾिसनि ऐं पाण में गॾिजी हीअं था चवनि, परमेश्वर किथे आहे, कंहिं ॾिठो आहे, परमेश्वर आहे या कोन। संसार जे रचण वारो को बि कान्हे, न को संसार जो ईश्वर आहे। असां पाण मां पैदा थिया आहियूं ऐं तूं जो असांखे परमेश्वर या चवनि त असां परमेश्वर आहियूं, इहे मूर्ख अंधा अज्ञानी आहिनि। सभिनी ॻाल्हियुनि में हीअ ॻाल्हि उत्तम करे मञी अथनि, कहिड़ी सुठो खाइणु, सुठो पीअणु, सुगंधियूं लॻाइणु, उचा रंगीन कपिड़ा पाइणु, सुंदर स्त्री भोगणु, इहे इन्हनि ॻाल्हियुनि खे ई परम गति ॼाणनि था, लाभ करे सम्झनि था। उन जी ॿुध तमामु मलिन थी पई आहे, उन्हनि जी आत्मा भ्रष्ट थी पई। मत जा हीअं आहे, इहे सदाईं ईश्वर इहा ई कोशिशि पिया कनि त जंहिं करे पाण बि दुखी त ॿियनि खे बि दुख में पिया विझनि। माया में मोह रखी कूड़ी लालच में लॻा पिया आहिनि ऐं संसार जे प्रलय ताईं सदाईं चिंताउनि में पिया गुज़ारीनि। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे बंधन में ॿधा पिया आहिनि।
माया गॾु कई अथनि त बल जाही आहे पंहिंजो नास पाण थे कयमि। जॾहिं छल वल कूड़ कपट करे माया गॾु कनि था तॾहिं उनखे लाभ करे था सम्झनि। ही मतिलबु अॼु पूरो थियो, ॿियो मतिलबु सुभाणे पूरो थींदो। दुश्मन के मारण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॾिस त कीअं थो मारियांसि, वॾो बलवान आहियां, सुखी आहियां, सचार आहियां, भोगी आहियां, 7 पीढ़ियूं शाहूकार आहियां, मुंहिंजे बराबरि ॿियो कोन्हे। मां सभ खे वॾो आहियां, ॿिया सभु मुंहिंजा दास आहिनि। इहे विषयनि जे भोग में अंधा आहिनि। हे अर्जुन, अनेक प्रकारनि जे विषयनि में उन्हनि जो मन पियो बिरमे ऐं मोह जे ॼार में फथा पिया आहिनि। उन्हनि जो हाल कहिड़ो थो थिए। हाणे हिते बि नर्क त पोइ बि नर्क में पवंदा। कंहिंखे बि मथो नथा टेकीनि। माया जे मोह में अंधा आहिनि। नामूस लाइ दान कंदा आहिनि। अहिड़ा पाखंडी आहिनि जो जंहिं रीति दान करणु घुरिजे उन रीति नथा कनि। इहे अहंकार ऐं क्रोध में भरपूर आहिनि। मां जो आत्मा राम सभिनी में व्यापक आहियां से मूंखे नथा सुञाणनि। इहे दयित बुद्धि जा माण्हू आहिनि। से कंहिंखे दुख पिया ॾियनि, कंहिंजी निंदा पिया कनि। अहिड़ा जेके सख़्त माण्हू आहिनि उन्हनि जो हाल ॿुध। मां उन्हनि सां कीअं थो हलां। उन्हनि खे दुख ॾींदड़ जेके जूणियूं आहिनि उहे ॾियां थो। उहे कहिड़ियूं आहिनि। गॾे जो जनम, पर उहो बि सारो बदबू सां भरियल हूंदो। कुते जो जनम, ॿिलीअ जो जनम, कुए जो जनम ऐं ॿियूं जेके ख़राब जूणियूं आहिनि उहे ॾियां थो। हे कुंती नंद, जिन मूंखे न पातो आहे उहे हर संसार में ॼमनि ऐं मरनि पिया। हे अर्जुन, जंहिंखे नर्क चवनि था तंहिंजा 3 दरवाज़ा आहिनि। हिन आत्मा खे नास करण वारा आहिनि। से कहिड़ा आहिनि? काम, क्रोध ऐं लोभ। इहे 3 दरवाज़ा नर्क जा आहिनि। हे प्रियतम, जेकी माण्हू उन्हनि खे पढ़े आहिनि तिन खे परम गति मिले थी। पंहिंजी आत्मा खे सुखी रखियो अथनि। हे अर्जुन, जेको शास्त्रनि जी विधिअ खे त्यागे पंहिंजे मन जी मतीअ ते हले तपस्या दान करे थो सो उहो उन जो फल नथो पाए। उन जो सुख तामसी आहे, कॾहिं बि मुक्तिअ खे प्राप्त न थींदो। उन लाइ करण जोग छा आहे? उन जे निर्भय करण लाइ शास्त्रनि जो प्रमाण हुअणु खपे। शास्त्रनि जे विधि ॼाणी तोखे कम करणु घुरिजे। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। तात्पर्य: निर्भय पिणो, हृदय जी शुद्धि, स्थिर बुद्धि, इंद्रियूं रोकण, तपस्या, अहिंसा, सच ॻाल्हाइण, त्याग, शांति, चिल्फू न हणण, निंदा न करण, दया ऐं दान करण, डव न करण, अभिमान न करण, पवित्रता। इहे देव स्मृति गुण आहिनि। पाखंडी, अभिमानी, कठोरता, अज्ञानी वग़ैरह इहे आलस स्मृति गुण आहिनि। काम ऐं क्रोध ऐं लोभ इहे 3 नर्क जा दरवाज़ा आहिनि। शास्त्रनि जे विधि मूजिबि सुठा कर्म करणु घुरिजनि। हिते श्री भगवद गीता जो श्री कृष्ण ऐं अर्जुन संबित देव सिर संपाद विभाग योग नाले 16 अध्याय पूरो थियो। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। 16 अध्याय जो मातम। श्री नारायण चवे थो त लक्ष्मी सूठण नाले हिकु शहर आहे। उन में खगड़ नाले हिकिड़ो राजा हो। सो ॾाढो धर्मात्मा संत शेवक हो। राजा वटि हाथी तमामु घणा हुआ, जिन मां हिकिड़ो हाथी तमामु मस्त हो जो पहलवाननि खे बि वेझो न अचणु ॾींदो हो। राजा देश प्रदेश जा पहलवान आणे इनाम ठाहिराई त जेको उन हाथीअ जी मस्ती लाहींदो तंहिंखे इनाम ॾिबो। पर हिन हाथीअ जी मस्ती कंहिं बि कोन लाथी। न कोई हुन जे वेझो वञी थे सघियो। हाथीअ राजा जे मंदर अॻियां वेठो रहियो। कंहिं महिल उथी हेॾां होॾां वञे त माण्हुनि खे पियो मारे। राजा घणाई उपाउ कया पर कुझु बि की न वरियो। हिकिड़े ॾींहुं उहो हाथी शहर माथे आयो। उन रस्ते ते हिकिड़ो साधु पियो आयो। माण्हुनि साधु खे चयो त हे संत परे थी वञ, न त ही हाथी तोखे मारे विझंदो। संत चयो त जेकॾहिं मुंहिंजो मौत हिन जे हथां थियणो हूंदो त अवसि थींदो।
ईअं कंदे हाथी बि उते अची पहुतो। हाथी साधूअ जे अॻियां सूंड खे हेठि नमस्कार कयो। माण्हुनि सम्झो त जो थो मारे। साधू चयो त हे हाथी, मां तोखे सुञाणा थो, तूं अॻे जन्म में पापी हुएं, हाणे मां तुंहिंजो उद्धार करियां थो। हाथी हर हर साधूअ खे नमस्कार पियो करे। माण्हू इहो हाल ॾिसी वञी राजा खे ॿुधायो। राजा बि अची ॾिठो त हाथी बराबरि साधूअ जे अॻियां सूंड खे हेठि करे बीठो आहे। साधू चयो त हे हाथी अॻिभरो अचु। हाथी अॻिभरो अची चरण वंदना कई। साधू करमंडल मां पाणी खणी चयो त हे हाथी, गीता जे 16 अध्याय जो फल मूं तोखे ॾिनो। ईअं चई उहो पाणी हाथीअ जे मथां छिड़कायई। पाणी पवण शर्त हाथीअ जी दह छुटी। देव दह पाताई। विमान में चढ़ी राजा जे अॻियां अची चयई त हे राजा, मां तोखे धर्मात्मा ॼाणी अची तुंहिंजे शहर में टिकियुसि त को अहिड़ो संत अचे जो मूंखे मुक्त करे। हाथी ईअं चई वैकुंठ ॾे रवानो थियो। पोइ राजा संत खे नमस्कार करे चवण लॻो त हे संत, तूं कहिड़ो मंत्र चयो जंहिं करे हिन हाथीअ जो उद्धार थियो? संत चयो त मूं गीता जे 16 अध्याय जो पाठ जो फल हिन जे निमित्त ॾिनो। राजा चयो त हे संत, ही हाथी अॻे जन्म में केरु हो? साधू चयो त हे राजा, ही हाथी अॻे जन्म में ग़रीब जो छोकिरो हो ऐं संदसि गुरु खेसि चङी विद्या सेखारी हुई। हिकिड़े ॾींहुं संदसि गुरु तीर्थ करण वियो। पुठियां हुनजो ॾाढो अची नामाचार थियो। देश प्रदेश जा माण्हू हुनजे दर्शन लाइ पिया अचनि। 12 सालनि खां पोइ गुरु आयो, पर हुन मन में इहो ख़्यालु कयो त हाणे जेकॾहिं हिन छोकिरे हिन जे अॻियां आदर सत्कार करण लाइ उथंदुसि त मुंहिंजो मान घटिजी वेंदो। इहो ख़्यालु करे अखियूं खणी बंदि कयईं। गुरु सम्झी वरितो त हिन मूंखे ॾिसी अखियूं खणी ॿूटियूं आहिनि। गुरु चयो त पंहिंजी वॾाईअ में अंधो थियो आहीं। मूंखे आदर सत्कार करण त तो मथो बि न टेकियो। हाणे मुंहिंजे श्राप करे तूं हाथी थींदे। एतिरो ॿुधी राजा पंहिंजी राजाई पुट खे ॾेई पाण तप करण लाइ हलियो वियो। रोज़ानो गीता जे 16 अध्याय जो पाठ करण लॻो। परम गति खे प्राप्त थियो। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, इहो गीता जे 16 अध्याय जो महात्म आहे। हिते श्री भागवत गीता जे 16 अध्याय जो महात्म पूरो थियो। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। सियावर रामचंद्र की जय। मोर मुकुट बंसीअ वारे की जय। शिव बोलेंगा न्यारोएंगा बोल सदाई शिव। लाल जाति चो झूलेलाल, बेराई पार सदाई सुखी सदाई शाहूकार।